वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अॻे अब्बासी किताब आहे हू ॾोथी हू ॾींहं। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी किस्त 53। इब्तिदाई ज़माने में मुनज़म जमायतूं या सियासी तहरीकूं कोन हुयूं जेके उन्हनि क़ुवतुनि ख़िलाफ़ एहतजाज कनि, मुखालफ़त कनि या पंहिंजे इख़्तिलाफ़ जो इज़हार जमायती रंग में कनि। लेकिन जज़्बो ऐं दिलुनि में तहरक मौजूदु हो। अवामी शाइरनि उन जो इज़हार वक़्त ब वक़्त पे कयो आहे। हिते लाड़काणे ज़िले जे हिकु अवामी शाइर मियां हुसैन दीदड़ जो नज़म मिसाल तौरु ॾिजे थो, जंहिंमें मथियनि तबिक़नि ख़िलाफ़ नफ़रत जो इज़हार तंज़िया अंदाज़ में करे अवामी बेज़ारी ॾेखारी वई आहे। उन मां साफ़ ज़ाहिर आहे त सिंध उन्हनि तबिक़नि जूं ॾाढायूं ख़ामोशीअ सां बर्दाश्त न पे कयूं आहिनि, बल्कि एहतजाज ऐं एतिराज़ जो इज़हार मुख़्तलिफ़ सूरतुनि में थींदो रहियो आहे। दरख़्वास्तूं ज़बानी, दाहूं, गुमनाम, गूंगियूं दरख़्वास्तूं, केस, फ़रियाद, अख़बारुनि में मज़मून, ऐं आख़िर में जॾहिं शुनवाई कान थी ऐं सियासी शऊर इज़हार जूं नयूं सूरतूं अख़्तियार कयूं, उन वक़्तु हारी कमेटी वजूद में आई या ॿियूं मुख़्तलिफ़ सूरतूं अमल में आयूं। कामरेड अब्दुल कादिर ख़ुदा बख़्शेसि जन्नत में जायूं मिलनसि, या कामरेड हैदर बख़्श जतोई या मौलवी नज़ीर हुसैन जलाली बाद में जलाल मंझि आया। लेकिन अवाम पंहिंजे ग़म ऐं गुस्से जो इज़हार तोड़ खां कंदो आयो। हेठियूं नज़म 1923 ईस्वी धारे में ॿुधो ऐं उन ई दौर में निहायत मक़बूल हो, जिते किथे हर कंहिं जे वात ते हो। हुसैन फ़कीर दीदड़ जो शहराशुब। जागी हरकत विच जहान, चारई खर गई दुरुस्त दुकान। माण्हू क़िस्म कुलई हिन चार, पहला हिस्सा है सरकार, ॾूजा ॾिंगे ज़मींदार, टीजा कुड़मी काहिन नार, चौथा पीर चङे चौधार, सुणो बात मेॾी बाली जान। जागी हरकत विच जहान, चारई खर गई दुरुस्त दुकान। हाकिम सख़्त फ़रंगी आया, हर जाए होका हिक फिराया, मोहब्बत साए मज़े मुकलाया, फेरी रब रना दी काया, बानी चेनी सब सदाया, जेहा गोला तेहा खान। जागी हरकत विच जहान, चारई खर गई दुरुस्त दुकान। दीन नबीदा वॾा वेरी, माणा दीकल काफ़र फेरी, सभु समाणी नींगर नेरी, कोन वजे ते काई सेरी, वतन पेच पगांदा फेरी, गुली ख़ारिज बाद ख़िज़ां। जागी हरकत विच जहान, चारई खर गई दुरुस्त दुकान। ज़ालिम ज़मींदार ने दौरे, रखन कामी लुची लोरे, कुकड़ छेले चावन ज़ोरी, गेह पलाकन पीवन शोरे, रोंदे वतन रना छोरी, आखिन होवई जस जवान। जागी हरकत विच जहान, चारई खर गई दुरुस्त दुकान। पोखिन पोख वेचारे हारी, बेगर बुठ तना ते बारी, जोड़न जाई कुड़मी कारी, पक्की पोखत छोड़न चारी, जेॾां थेवन दाणे त्यारी, ॾेवन घुत घणा घुमसान। जागी हरकत विच जहान, चारई खर गई दुरुस्त दुकान। चौथी दुज़ वॾी दहदार, वाहण वस्ती विच होशियार, चोर तनांदी चंदे यार, वतन घुमंदी ॿाहां मार, ख़र्च खावन हट उधार, कोजी कम करन नुक़सान। जागी हरकत विच जहान, चारई खर गई दुरुस्त दुकान। दम वॾेरप वाला मारन, भलियां भलियां घोड़ियां धारन, कासा कासा दाणा चारन, तोड़े खावन तोड़े हारन, साल सॼेदा पोरिया खारन, मलमल देसर ॿधन थान। जागी हरकत विच जहान, चारई खर गई दुरुस्त दुकान। रखन पीरां शर्त सुहानी, महरी घोड़े ॿेली बानी, कोरी मोची मेल बेगानी, काह लहन विच कहंदी खानी, मंगन रातब कड़बा कानी, तोड़े तहंदा तंग गुज़रान। जागी हरकत विच जहान, चारई खर गई दुरुस्त दुकान। पीर सुहारे बेशक भले, कशफ करामत हले चले, आली शान अंगूरे सले, खाम खलीफ़े ठिकर ठले, चाई वतन चूंडे चले, मानिया ॾेख थीवन मस्तान। जागी हरकत विच जहान, चारई खर गई दुरुस्त दुकान। बाजू बोड़ न भुनन भूरा, बाजू बोड़ न भुनन भूरा, माया खीर ते मंगन शोरा, आम जमायत लंघा लोरा, को कज़ानी रबदा घोरा, कामी करड़ा कुल न दोरा, रातियां ॾींहां बात बयान। जागी हरकत विच जहान, चारई खर गई दुरुस्त दुकान। चढ़त नांदे कोलूं आवन, विच मसीते मैसन मावन, सरहा तेल सदाई धावन, कलवंत बेठे काफ़ियां गावन, नाल रईसा रली खावन, शेख मशाइख ते शैतान। ॾाढी हरकत विच जहान, चाई खर गई दुरुस्त दुकान। करन दावत दुनियादार, करन दावत दुनियादार, बोड़ पुलाते तुरश आचार, गेह उतूचा घतन हार, खिलन खावन बहुत बहार,
कान लहन का ख़बर चार, किथूं आया ए सामान, जागी हरकत विच जहान, चारई खर गई दुर्स दुकान। न कुछ पुछन पाक है लाल, न को आणन दिल ते ख़्याल, नका लहंदी सुध संभाल, मतां होवे फुरदा माल, कर सुणावई कहिड़ी ॻाल्हि, ॾाढी ॾुख गिधा अरमान, जागी हरकत विच जहान, चारई खर गई दुर्स दुकान। अॻे आहिनि पीर सुहारी, दीन दुनिया विच बरकत बारी, चाही वतन नाल छुहारे, कर सुणावन वाइज़ वारे, लख लियानी चोखी चारी, आलिम आहिनि आलीशान, जागी हरकत विच जहान, चारई खर गई दुर्स दुकान। मांझी मर्द ॾिठो से खासे, सादी सॾ करेंदे रासे, पारस ॾे त नहा कोन पासे, चांदी चुस्त करेंदे चासे, आसान विच उथाही आसे, मतां करो को शक गुमान, जागी हरकत विच जहान, चारई खर गई दुर्स दुकान। सब्र कर हुसैन सिराई, वल न करी एझी वाई, ॿीहर ॿेली ॻाल्हि पराई, मतां कोचा तंग अलाई, चल ज़माना गया चङाई, फौज कुली ही बेफरमान, ॾाढी हरकत विच जहान, चारई खर गई दुर्स दुकान। ग़ालिबन उन शहर आशूब खां बि अॻु कंहिं शाइर जा चयल हेठियां बैत आहिनि जेके निहायत गुस्से ऐं तलख़ ज़ुबान में चया विया आहिनि। हिननि में फ़क़ति ॿिनि तबक़नि ते झल थियल आहे, हिकु मुला ॿियो पीर। नंबर 1, मुलनि ऐं पीरनि ॿिन्ही ॿोड़ियो दीन खे, हू न घोरा हक़ जा, ही न सच चवनि, सभई तालिब सरवत जा, दुनिया दीन संदन, छॾियो राह सवाब जी, वॻियनि था वञनि अंधनि आखोदनि, नेठि निहोड़ियो दीन खे। ॿियो, मुला थिया मरदूद, पीर पुॼारी पेट जा, दर्दन तन खे दीन जो, निभागा ना मसूद, कुफर ऐं कमी न पजा था, दिल में दुख आहिनि दूद, गर्ज़ ख़ातिर ग़रीब थियो, सवें ॾियनि सुजूद, अंधा ही आखोंद, दुश्मन अथई दीन जा। 3, पूजो जन पीरनि खे ॿीड़े, पूजो जन पीरनि खे ॿेड़ी तन ॿुॾे, आज़ाद थिया इस्लाम खां कुफर पियो कुॾे, मुला जे मुंह पिया वियल थियनि वॾे, कयो कसब क़ुरान खे भेड़नि माल मॾी, जन वहदत वाट छॾी, अङण न वञ उन जे। 4, मुलो ऐं पीर ॿियाई खणी ॿकया, मोटी मिठो न थिए खरी पियो जो खीर, असुल हुआ अक्सीर, वहदत छॾे विह थिया। सिंध जे सूफ़ी शाइरनि जे कलाम में पाण खे सवें बैत रयाकार पीरनि जे अढंगायुनि ऐं मुलनि मोराणनि जे दीन फ़रोशीअ मुतलिक़ मिलंदा, जन मां उहो ई महसूसु थिए थो त अंग्रेज़ जे अचण खां अॻु ई माण्हू मुलनि ऐं पीरनि खां बेज़ार हुआ। अंग्रेज़नि अचण बाद जो वॾेरनि ऐं कामोरनि जो तबिको बि अवाम ते मुसलत कयो, तंहिं त हेकारी हाञा करे माण्हुनि जा राङा लाहे छॾिया।